वो जारी आहे जारी रहंदी जैसी दरिया वारी रहंदी। चमन चमन में छटी या मेहंदी हज़ारे मंज़र हिसाब कोने। निहार थोरो बहार गो मक्तल गाढ़ो गुलाब कोने। चयोसी जेको चपन ते आयो, चयोसी जेको चपन ते आयो, तरीअ ते पंहिंजी सिसी नचाए सिरी लिकाइण गिची बचाइण। असां सो पढ़ियो निसाब कोने, असां सो पढ़ियो निसाब कोने। स्टेज ते वेठल अवामी तहरीक ज़िले छटे जनरल सेक्रेटरी मोहतरम शाह मोहम्मद चांग साहब, अवामी तहरीक ज़िले छटे जे नायब सदर मोहतरम मिठा खान लाशारी साहब, मोहतरम गंवर खान ज़हूर साहब, मोहतरम बिलावल लाशारी साहब, साईं शहीद जो भाउ अब्दुल करीम उनड़ साहब, अयूब उनड़ साहब, दरिया खान जट साहब, नूर मोहम्मद उनड़, असलम समो साहब, इदरीस पलीजो साहब, अल्लाह बख्श बलोच साहब, माशूक उनड़ साहब, इशफाक उनड़ साहब, अयूब सहतो साहब, ॿिया मुंहिंजा साथियो, जीए सिंध, जीए मुंहिंजो काइद मोहतरम रसूल बख्श पलीजो साहब। तव्हां सभिनी दानारी जे शहरनि अवामी तहरीक जे कारकुननि, सिंधी शागिर्द तहरीक जे नौजवाननि खे जस ॾियां थो सलाम पेश करियां थो, जिन तव्हां असांखे गॾु करे असांजे शहीद 22 मई जे शहीदनि जी यादि में हीउ जेको प्रोग्राम रखियो आहे उन्हनि खे सलाम पेश करियां थो। मुंहिंजा साथियो, तव्हांखे ख़बर आहे असीं मुसलसिल हर साल हिते ईंदा रहंदा आहियूं मूंखे बि यादि आहे जॾहिं खां शहीद सतार शहीद थियो आहे उहा हिकिड़ी बि अहिड़ी वरसी न हूंदी जंहिंमें आऊं या मुंहिंजा साथी हिन प्रोग्राम में न आया हुजनि। असीं मुसलसिल ईंदा रहंदा आहियूं, पाण हिक ॿिए सां कचहरियूं कंदा आहियूं, पर हिन वक़्तु जेका सिंध जी हालत आहे, जेका सिंध सां बरबरत आहे, उन दौर में तव्हां असांजी सिंध ते कराची खे 2 टुकड़ा करे जॾहिं वार कयो पियो वञे उन वक़्तु रसूल बख्श पलीजे जो फ़िक्र अवामी तहरीक इहो ऐलान कयो हो त हीअ सिंध धरती असांजो वतन आहे ऐं वतन खे टुकड़ा करण असीं न ॾींदासीं। उन जे लाइ असीं जॾहिं कराची जे शहर में बीठासीं उते उन्हनि दहशतगर्दनि ईअं न सम्झो त उहे उन वक़्तु सिर्फ़ु MQM मुलविस हुई, उन क़त्ल में क़त्ल कराईंदड़ जेका पीपल्स पार्टी हुई उन्हनि उन असांजे काफ़िले ते जेका फायरिंग कई हुई उन सां शहीद अब्दुल सत्तार उनड़ सां गॾोगॾु गज़ाला बतूल सिद्दीकी ऐं ॿिया जेके शहीद हुया उन्हनि खे शहीद कयो वियो ऐं उहा कुर्बानी ॾिनी हुई जेका शहीद उनड़ पंहिंजा अब्दुल सत्तार उनजो तसलसुल आहे। असां उन जेको हिननि जो बिटो निज़ाम ऐं जेका मुहाजिर सूबो हुयो उनखे उते दफ़न थियो, उन जी जेका कुर्बानी हुई शहीद अब्दुल सत्तार उनड़ जी हुई। हिते दोस्तनि ॻाल्हायो पिया ऐं ॿुधायो पिए पीपला असांखे अखियूं पिया ॾेखारनि, तव्हां दांदारी में पहिरीं बि रैली कई, वरी हाणे बि रैली पिया करियो ऐं शहीद सत्तार जो प्रोग्राम था करियो। असीं तव्हांखे बदिलाईंदासीं, तव्हां ते FIRूं कटाईंदासीं। उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां, हिन मुंहिंजे वतन जा गदार हुक्मरान तबिको, तव्हां शहीद सत्तार खे शहीद करायो, तव्हां सिंध जो पाणी बंदि करे पंजाब जी दलाली करे केनाल ठहिराइण में हुननि सां ॿिट बढ़ियल हुया, तव्हां कारपोरेट फार्मिंग के नाले से सिंध जो लखे एकड़ ज़मीनूं धारियुनि खे ॾेई करे हिन साहिली पट्टी के तव्हां फ़लस्तीन वांगुरु बनाइण चाहियो पिया। तव्हां मुसलसिल हिन लाड़ पट्टी जो पाणी बंदि करे वरी बि तव्हां जेके हिन पंहिंजे धरती पंहिंजे वतन ऐं पंहिंजे क़ौम जे लाइ जिदोजहद कनि था उन्हनि खे तव्हां अखियूं था ॾेखारियो। तव्हांखे भुल आहे इहा अवामी तहरीक ऐं रसूल बख्श पलीजे जो काफ़िलो तव्हांजे पीउ अयूब ज़िया ऐं जया सां विढ़ी चुको आहे। तव्हीं छा आहियो? तव्हीं त टके जा वॾे रहियो। तव्हां हिकिड़े हाउस जे आधार ते तव्हां असांखे दावा था ॾियो। तव्हां असांजे माण्हुनि खे जेको चओ था त असीं हीअं कंदासीं हूअं कंदासीं, असीं चऊं था
जॾहिं मुशरफ जो दौर हुयो तॾहिं तव्हीं किथे लिखियल हुया, तॾहिं बि तव्हांजा वॾा रसूल बख्श पली जे पेरनि में वेठा त ही असांखे मारिन था, असांखे तव्हां बचायो। उन वक़्त बि रसूल बख्श पली जो ऐं अवामी तहरीक मुशरफ सां विड़ी हुई। तव्हीं किथे हुया? तव्हां त दलाली वेठे पे कई। ऐं अॼु उहे माण्हू हिन अवामी तहरीक खे अखियूं था ॾेखारीनि। या तव्हांजी भुल आहे जॾहिं असांजी का हिकिड़ी भेण झंडो खणी तव्हांजे हिन शहर में आई, तव्हांखे उनजे बॻियां ज़रूरत कोन थींदी तव्हां उन सां मुक़ाबिलो करे सघो, तव्हां सॼी अवामी तहरीक खे ललकार था करियो। या तव्हांजी भुल आहे। मुंहिंजा साथियो, असीं पुरअमन आहियूं। असां पहिरीं बि चयोसीं हीअ जेका जंग आहे या पुरअमन नमूने सां असीं खटंदासीं ऐं पुरअमन नमूने हिन पाणी जे मसइले ते सॼी सिंध खे उथारे बीहारींदड़ अवामी तहरीक ऐं रसूल बख्श पली जो काफ़िलो आहे। ऐं पहिरीं पाणी ते जिदोजहद कंदड़ रसूल बख्श पली जो हुयो जंहिं 1984 में जेका हिननि ख़ासि करे पाणी जे मसइले ते जेको एहतजाज थियो उहो रसूल बख्श पली जे कयो। ऐं मुसलसिल उहा जिदोजहद अॼु ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर में पहुची चुकी आहे। तव्हां कहिड़ा बि बहाना करियो, कॾहिं कालाबाग डैम जे नाले ते, कॾहिं थलके नाल जे नाले ते, कॾहिं चश्मा झेलम कैनाल जे नाले ते, अॼु नवनि केरारनि जे नाले ते तव्हां सिंध जो पाणी बंदि कंदा ऐं पोइ बि सिंध जा माण्हू तव्हांखे अजरक ऐं हार विझंदा। इहा तव्हांजी भुल आहे। हीअ नई सिंध अॼु थिए पई जंहिंजो फ़िक्र, जंहिंजी अॻुवाणी रसूल बख्श पली जो फ़िक्र करे पियो। हू दौर वियो जेका चमचागिरी तव्हीं कंदा हुया, जंहिंजे करे तव्हां सम्झी छॾियो इहा अवामी तहरीक जी हिकु नंढड़ी झलक ऐं तारीख़ त पढ़ी ॾिसो। असीं चऊं था अवी त माकोड़ ऐं किविलिन वांगुरु आहियो, तव्हां त सदारी गदारी कई आहे, कॾहिं कहिड़े वॾेरे जे पोयां, कॾहिं कहिड़े गदार जे पोयां बीठा आहियो। पर अवामी तहरीक ऐं रसूल बख्श पली जो फ़िक्र ऐं सिंध जा माण्हू पंहिंजे वतन, पंहिंजे धरती ऐं पंहिंजे क़ौम सां गॾु बीठा आहिनि ऐं उनजो नतीजो आहे शहीद सत्तार शहादत ॾिनी आहे पर कंध हेठि न कयो आहे। असीं उन ते फ़ख्रु महसूस था करियूं। अवामी तहरीक अहिड़ा माण्हू पैदा कंदी आहे जेको पंहिंजी जान ॾियण जे लाइ तयारु हूंदो आहे पर हिन गदारनि जे अॻियां न झुकंदड़। जेकॾहिं को नालो आहे त उहो अवामी तहरीक आहे। तव्हां 11 साल रसूल बख्श पली के जेल में विधो, आमिरतुनि जे दौर में जेल में विधो। तव्हांजी जमहूरियत जे नाले ते रसूल बख्श पली के जॾहिं भिक्षा मां जेको काफ़िलो आयो पे उन्हनि दौरनि में बि लाठी चार्ज करे तव्हां जेलनि में विधो। पोइ छा रसूल बख्श पली तव्हांजे अॻियां झुकियो? ही उन रसूल बख्श पली जो काफ़िलो आहे जे अयूब, जे ज़या, जे ज़िया ऐं मुशरफ सां अखियूं अखियुनि में मिलाए आख़िरी दम ताईं विड़ियो ऐं पोइ ते न हटियो। ही काफ़िलो उन शहीद सतार जो काफ़िलो आहे जे कराची जे अंदरि बीह करे तव्हांखे ललकार कई हुई त असीं ॾिठो निज़ाम क़बूल न कंदासीं पर असीं पंहिंजो मौत क़बूल कंदासीं। ही उहो काफ़िलो आहे। मता तव्हांखे भुल थिए। मुंहिंजा साथियो, बिजो कंहिं बि ॻाल्हि खां न पाण हिननि खे वाइको कयो आहे। पंहिंजी मुसलसिल जिदोजहद जो नतीजो आहे जो अॼु नंढड़ो ॿार बि पाकिस्तान जे सदर ते लानतूं पियो विझे त तो असांजो दरिया खपायो आहे। या पंहिंजी फतेह आहे, या पंहिंजी कामयाबी आहे। ऐं तव्हां ॾिसो जॾहिं पाकिस्तान जो सदर हुजे ऐं हिकु वॾी पार्टी जो अॻुवान हुजे उहो बीमार थो थिए त सॼी सिंध दुआ थी घुरे त अलाह करे हिनजी मौत जी ख़बर मिले असांखे। छो त हुन असांजी क़ौम खे लुटियो आहे, असांजे वतन जे माण्हुनि खे लुटियो आहे ऐं माण्हुनि ते जेके कूड़ा केस कनि था ही सम्झनि था त असां उन्हनि ते बि केस कयासीं, उहे असांखे फबी विया। तंहिंजे करे हाणे अवामी तहरीक खे आखियूं ॾेखारे। अवामी तहरीक जॾहिं बि काॾे ज़रूरत पवंदी आहे अवामी तहरीक ऐलान कंदी आहे जेल भरियो तहरीक। असीं त पाण जेल में वञण जे लाइ तयारु हूंदा आहियूं। इहा असांजी तारीख़ आहे। तंहिंजे करे हिन ख़ुशि फहमी में न रहिजो ऐं गदार वॾेरो
मता चओ त असीं हीअं कंदासीं। हा इहा ज़रूरु ॻाल्हि आहे त अवामी तहरीक जो माण्हू को भताखोर कोन्हे को। इहा ज़रूरु ॻाल्हि आहे त अवामी तहरीक जो माण्हू को मंशात फ़रोश कोन्हे को। हा इहा ज़रूरु ॻाल्हि आहे त अवामी तहरीक जो माण्हू को पाथारीदार कोन्हे। इहे सभु धंधा तव्हीं था करियो ऐं तव्हांजे धंधनि जी तव्हांजे पाथारियुनि जी असांखे ख़बर आहे। जॾहिं असां तव्हांजे निड़ी में हथु विझंदासीं तव्हां पंहिंजे शहरनि मां बि न निकिरी सघंदा। तव्हां माण्हुनि जो पाणी बंदि करियो, माण्हुनि जी ज़मीन ते कब्ज़ा करियो, पोइ बि वरी उन्हनि ते अखियूं ॾेखारियो। अवामी तहरीक हिन सॼी सिंध जी माउ आहे। जेकॾहिं बि सिंध ते को ॾुखियो वार थींदो आहे त अवामी तहरीक ही ॻाढ़ो ऐं कारो जेको लकीरनि वारो झंडो खणी मैदान ते ईंदी आहे। रुॻो अवामी तहरीक पाण न हूंदी आहे, पंहिंजे भेणुनि पंहिंजे माइरुनि पंहिंजे बचनि सां जॾहिं वक़्तु क़ुर्बानी ॾियण जो ईंदो आहे तॾहिं बि हीअ पार्टी हूंदी आहे। ॿी कहिड़ी अहिड़ी सिंध में पार्टी आहे? ॿिया त रुॻो अची नारा हाड़ी हलिया वेंदा आहिनि। जॾहिं वतन जी क़ुर्बानी जी ज़रूरत पवंदी आहे असीं पंहिंजी माउ सां गॾु ईंदा आहियूं। जॾहिं वतन ते ऐं पाणी भराइण जी जॾहिं जिदोजहद ईंदी आहे असीं पंहिंजी भेण सां गॾु मैदान ते हूंदा आहियूं। अवां मां कहिड़ा उहे गदार वॾेरा आहिनि जिन पंहिंजे वतन जे लाइ पंहिंजे धरती जे लाइ को हिकिड़ो सुवालु कयो हुजे? वरी चवनि था साहेली पट्टी में जेको अवामी तहरीक एहतजाज कयो आहे उनजे करे पाणी बंदि थियो आहे। अरे ज़ालिमो, हीअ हुकूमत कंहिंजी आहे? तव्हांजी आहे। हीअ एरीगेशन जा इदारा कंहिंजे हथ में आहिनि? तव्हांजे हथ में आहिनि। जेकॾहिं तव्हां ज़िद सम्झी करे अवामी तहरीक जे एहतजाज जे करे हिन सॼी साहेली पट्टी खे पाणी नथा ॾियो त पोइ या रुॻो अवामी तहरीक सां गदारी न, हिन सॼी साहेली पट्टी सां गदारी था करियो जिन माण्हू तव्हांखे वोट ॾिना। माना हिन मां साबित थिए पियो त ही सायो करे तव्हां ई असांजो पाणी बंदि कयो वेठा आहिनि। अवामी तहरीक तव्हांखे हर वक़्तु ॿुधाईंदी रहंदी आहे। अॼु बि ॿुधाए थी त हे सिंध जा शहरियो हिन साहेली पट्टी जा माण्हू हिन पीपल्स पार्टी सायो करे तव्हांजो पाणी बंदि करे मुसलसिल तव्हांखे रेत फसलनि जा न ॾेई करे इहो पी करे त हितां जो माण्हू बुख में उञ में बदहाल थिए, हू पंहिंजूं ज़मीनूं विकिणे ऐं ज़मीनूं विकिणे। उहो ज़मीनूं वठंदड़ ही ज़रदारी टोलो आहे ऐं ज़रदारी टोले पंहिंजा चमचा छॾे ॾिना आहिनि पंहिंजनि इलाइक़नि में जेके तव्हां असांखे अखियूं था ॾेखारनि। उहे ज़मीनूं वठी करे मल्टीनेशनल कंपनियुनि खे ॾींदा ऐं उहे कंपनियूं अची तव्हांजा ॻोठ तव्हांजा शहर जेके आहिनि उतां तव्हांखे लॾाए छॾींदा। जिते 200 सालनि खां पाण वेठल आहियूं, पंहिंजा क़ब्रिस्तान आहिनि, उहे ॻोठ पका तव्हां असांखे नथा करे ॾिना वञनि पर उन्हनि ते कब्ज़ो करे उहा ज़रदारी मां असांखे ॾिनो पियो वञे। ऐं पोइ बि जेकॾहिं पाण जीअं चवंदासीं अॼु ॿियनि माण्हुनि खे उथारीनि था, जॾहिं सुभाणे तव्हांजे ॻोठ तव्हांजे घर मां तव्हांखे लॾाईंदा, तव्हांजा क़ब्रिस्तान मिसमार कंदा, पोयां बि केॾा वेंदा। तंहिंजे करे हिन वक़्तु न वियो आहे। अचो रसूल बख़्श पली जे ऐं शहीद सतार जी पार्टी अवामी तहरीक जो साथ ॾियो। पाण आख़िरी दम ताईं विढ़ंदासीं, पाण जिदोजहद कंदासीं, पाण हिननि खे मजबूर कंदासीं, पंहिंजो पाणी वापसि वठंदासीं ऐं हिन धरती तां तड़े कढंदासीं। तव्हां सभिनी साथियुनि जी महिरबानी। जीए सिंध, जीए मुंहिंजो क़ाइद मोहतरम रसूल बख़्श पली जो साथ।